Jai Jhulelal. Now we are in Sharda Auntie's house. She will show us how to make a mango salad. Jai Jhulelal Auntie. जय झूलेलाल। त तव्हां हाणे असांखे मैंगो सैलेड सेखारींदो। हा, हे बटालू अथव उबरियल, जिन उबारे करे ॿ सीटियूं हणी करे पोइ नंढा नंढा पीसिस करे कटिया आहिनि। तव्हांखे जेतिरा वॾा टुकर खपनि या स्मैश करे करे करिणो अथव। स्मैश करण सां चाहे घणी देरि न रखी सघिबो आहे, गर्मीअ में बांस अची वेंदी आहे, इन करे चाकू सां सन्हा टुकर कटिया आहिनि। हे अंबनि जा टुकर अथव सभु। दीज आर ऑल मैंगो पीसिस विच आई एम एडिंग टू द जेतिरा पोटाटो आहिनि ओतिरा अंबनि जा पीस विझो, उन में ओतिरो ॾारूं विझो। पोमोग्रेनेट। हाँ, पोमोग्रेनेट। तंहिंखां पोइ विझो कोतमिरी, हरा धनिया ऐं कारो लूणु, सावा मिर्च, थोरो गरम मसालो ऐं थोरा ॻाढ़ा मिर्च ऐं मूंगफली रोस्टेड मसाले वारा। जंहिंखे मूंगफली सॼा न खपनि थोरो मिक्सीअ में पीसे विझो। मिक्सीअ में पीसे विझण सां ॾाढो पाउडर थो थी वञे, इन करे असां सॼा विझंदा आहियूं हिन में। हे अथव तव्हांजो, हे अथव सैलेड, जंहिंमें सभु मसाला मिर्च विझी करे ठाहे करे तव्हां भले फ्रिज में रखो या खाइण महिल इहो सभु मिक्स करे करे तव्हां ऐड करे करे रसोईअ सां खाई सघंदव। जंहिंखे डाइटिंग करणी आहे उहो छरो हे सैलेड बि खाई थो सघे। हे त ॾाढो डेलिशियस ऐं कलरफुल थो लॻे और सुपर इजी टू मेक। थैंक यू सो मच आंटी, इट वाज 1 मिनट, एक और फोटो निकाल ऐसे। दिस लुक्स रियली रियली डेलिशियस, वेरी नाइस। थैंक यू सो मच आंटी।